भी असांजा ऊंचा घाट मंशूरें तूजूं गोलियूं उहे भी असांजूं साॻियूं ॿोलियूं तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु देश। दोस्तो जीअं त तव्हांखे ख़बर आहे ऐं मुंहिंजे साफ़ी भाइरनि खे ख़बर आहे त असीं मुसलसल हिननि प्रेस क्लबनि ते ऐं पंहिंजे क़ौमी कारकुननि जो केस खणी ईंदा आया आहियूं, पर हिते हिन हुकुमराननि खे का बि अॼु ॾींहं ताईं जूअं नथी चुरे त अॼु वरी असां पंहिंजी कराची जे सिंधी वसंदनि ते ऑपरेशन ख़िलाफ़ ऐं पंहिंजे क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारी ख़िलाफ़ असीं अॼु हीउ एहतजाजी धरणो हयो आहे ऐं असीं उन्हनि धुरनि खे इंफॉर्म था कयूं त असीं साईं GM साहिब जा पैरोकार आहियूं। असां तव्हांजे गिरफ़्तारनि खां असां तव्हांजे अहिड़े हथगंडनि खां भेजण वारा कोन आहियूं, असीं रहबर जा पैरोकार आहियूं। ऐं शहीद असांजे चेयरमैन मोहतरम बशीर ख़ान बि तव्हांखे हर वक़्तु चैलेंज कयो ऐं असांखे ऐं असांजे चेयरमैन खां वठी करे असांजे कारकुननि खे हिन महिल ताईं झुकाए कोन सघिया आहियो ऐं असां अॼु बि चैलेंज था कयूं त असां पंहिंजी आज़ादी जे लाइ पंहिंजी धरती जी बका जे लाइ आख़िरी रत जे टेपे ताईं बि पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं ऐं असां मुतालबो था कयूं यूनाइटेड नेशन ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खां ऐं साफ़ी बिरादरी खे अपील था कयूं त असांजो केस अक़वाम आलम यूनाइटेड नेशन ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि ऐं उन्हनि सभिनी धुरनि ताईं असांजो मैसेज पहुचाइनि त असांजे दोस्तनि खे फिलफोर आज़ादु करनि ऐं हिते कराची जे अंदरि टारगेट किलर भत्ताखोर धारिया उन्हनि खे हितां तड़े कढनि न त ॿी सूरत में नुक़सान जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया हूंदी। जीअं सिंधु देश जीअं